वसलाम वलीद जी दरबार में छो घुरायो थई जे इन्हीं जे लाइ घुरायो जो यजीद जो पैगाम अगर बैत न कंदे तो सर कलम करे मां शाम मोकलींदुस। इमाम फरमाए तो मिसली ला युबा या मिसलक आओ हुसैन इब्न अली चवाई तो पयो बतूल जो बचड़ो यजीद जेड़े जी कदे भी बैत न थो करे सके। इमाम मोकलाए करे चल कदम अगते हलियो या मरवान पलीत खुदा लानत करेस के बेहया चवे तो पयो वलीद अगर अज हुसैन इब्न अली हथ में निकरी वई न वरी कदे हथ नहीं दे। ज़हरा जो लाल पोइते मुड़ी करे फरमाए तो खबरदार तुझी केड़ी मजाल थींदी आ जो हुसैन इब्न अली के कत्ल जो धमकियूं थो दे जी न। ज़हरा जे लाल जा लफ्ज़ खत्म बस थिया अब्बास मौला बनी हाशिम जे जवानन सा गरजी दरवाजो अंदर टपी आयो तलवार न्यामा कढी करे चवे तो पयो केड़ो हरामी आ जेको मुझे सरदार के मौत जो धमकियूं थो दे। नजर कुबल ज़हरा मौला तुझी मातमदारी कबूल करे। मां फरमाए तो पयो गाजी जंग नहीं करे। पेरो मर्तबो अब्बास मौला कूफे जे शहर में तलवार न्याम कड़ी हुई न फरमाए पयो सरदार हुक्म दे इन्हीं मदीने न कूफे जे शहर में मां वो हरामी गोलिया जे मुझे मुर्शिद ज़ादिन जी ईद खराब कई वफा के सलाम अब्बास मौला जी की। इमाम फरमाए तो पयो गाजी जंग नहीं करनी यो मर हलो अब्बास मौला जी वफा जो हसन मौला जे जनाजे में तीर लगा न अब्बास मौला तलवार न्याम कढ़ी फरमाइंदा बया सरदार इजाजत दे मदीनो जाने मां जानिया। इमाम फरमाए तो पयो अब्बास जंग नाही करनी टियो मर्तबो जने न सैयद ज़ादिन का वतन छड़ाए जे पयो गाजी फरमाए तो एक अकबर दे मां जानिया ये बदमाश जान दुआ घुरदा कयो छल शरीफ कोई वतन न छदे वतन ॾाढो प्यारो हुंदो केॾो ही गरीब छो न हुजे इंसान पर पंहिंजो वतन ॾाढो अज़ीज हूंदो आहे। मदीने जा मोमिन चवनि था पिया त असां मुहर्रम जो चंड ॾिसण जे लाइ ॿाहिरि न निकिरंदा हुआसीं। इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम जे घर मां रोइण जी आवाज़ ईंदी सम्झी वेंदा हुआसीं अॼु मुहर्रम जो चंड बीहजी वियो। हुकुम है अपने शबीब इन तुम तबकी फतबके अलल हुसैन अगर रोइण चाहे तो ना इब्न शबीब दुनिया जे दुखन ते न रो हुसैन जे दुखन ते रोईंदो कर पंहिंजूं दुख ऐं तकलीफ़ूं मिटजी वेंदई। वापस मोटी आयो न भेण जे साम्हूं जीअं आयो न आलिया साइण दहलीज़ ते बीठी ही छा ॾिठई जो हुसैन मौला भेण जे साम्हूं अचण खां पहिरियां ॻोढ़ा पियो उठे न। आलिया फरमाए थी पई भाउ भेनरुनि खां भाइरनि जा दुख लिकियल थोरा ई हूंदा ॿुधाए छा हुकुम मिलियो अथई। इमाम फरमाए तो भेण न तूं बच तुझी चादर बचे थी पई न मुंहिंजो अकबर बचे थो पियो। आलिया फरमाए थी भाउ नाने जो दीन बची वञे मुंहिंजी चादर हाज़िर अजरुकुमल ज़हरा अजरुकुमल ज़हरा बोल मातमदारी कबूल करे। नाने जी कबर ते आयो नाना तुझी उम्मत वारा रहण नथा ॾियनि पिया नाना तुझी उम्मत वारनि ॾाढो सतायो नाना तुझी उम्मत वारा मौत जूं धमकियूं था ॾियनि पिया। ये कदे कदे बेड़न खत्म थियण खां बाद में ज़हरा जे लाल जी अख लगी वई जो आवाज़ आयो हुसैन वतन मदीनो छॾणो पवंदुई करबला कुसबे मुंहिंजो दीन बची वेंदुई। मोकिलाए नाने जी मज़ार खां भाउ जी मज़ार ते आयो भाउ ख़ुशि नसीब आहे अम्मा जे पहलू में तो सुतल आहे न नाने जी उम्मत मूंखे अम्मा खां बि परे था मोकिलनि पिया। मोकिलाए करे माउ जी कबर ते आयो या माउ सां विदा करे पियो जो माउ जा विदा कदे कदे भेण कदे कदे अख लगी वई ज़हरा जे लाल जी आवाज़ आयो कबर मां हुसैन घबराए न दुखे पासे वारी माउ जे नाज़न सां पालियो हुई चकियूं पी पालियो हुई न मां ज़हरा वाइदो थी कयां जाते भी हूंदे ज़हरा तुझे पोया पोया हलंदुसि। तजरुकुमल ज़हरा घर मोटी आयो आलिया साइड जो अक़द करायो हुयो अली इब्न अबी तालिब अब्दुल्ला सां। अक़द में अली इब्न अबी तालिब बशर्तू रखियो हूं अब्दुल्ला मुझी धीअ ज़ैनब जो पंहिंजे भाउ हुसैन सां ॾाढो प्यार रोज़ानो मुंहिंजी न्याणी पंहिंजे भाउ हुसैन सां मिलण वेंदी। भेनरुनि के भाउ ते वॾो मान हूंदो आहे
अज भी कहीं इंसान ते कहीं भाउ ते ॾुखियो वक़्तु अची वञे न सभ खां पहिरियों भेण ईंदी आहे लड़ी करे भाउ कोई ॾुखियो वक़्तु आयो अथई त मां हाज़िर आहियां। ॿी शर्त इमाम फरमाए थो पियो अब्दुल्ला ॿी शर्त इहा आहे जो आलिया जे सफ़र जी हुसैन इजाज़त घुरे न मन न कचांसि। मामूल मुताबिक आलिया साईं भाउ जे घर ईंदी हुई 60 हिजरी 28 रजब जो ॾींहुं। जेॾी महिल आलिया साईं भाउ जे घर आई न इमाम ॾिसी करे फरमाए थो पियो भेण उहा घड़ी अची वई थी जंहिंजो इंतज़ारु हुयो। पपा जे नाक़ ज़हन जे मुताबिक ॿ लफ़्ज़ चवंदो आहियां आलिया मलका बणिजी न अॼु हुसैन जे घर खां साइल बणिजी करे अब्दुल्लाह जी दहलीज़ ते आई ज़मीन ते वेही रही। अब्दुल्लाह जी जीअं न निगाह पई जो आलिया साईं ज़मीन ते वेठी आहे ॾिसी करे चए थो पियो ज़ैनब मुंहिंजे हूंदे बि ज़मीन ते वेठी आहे। रोई करे फरमाए थी अब्दुल्ला सॼी ज़िंदगी में कुझु न घुरियो थमाए अॼु जेको कुझु घुराए मूंखे मन न कजा। अब्दुल्ला ऐं आलिया साईं जी गुफ्तगू हले पई जो बनी हाशिम जे जवाननि सां गॾिजी करे ज़हरा जो लाल अब्दुल्ला जे दरवाज़े ते आयो। ॾिसी करे चए थो पियो अस्सलामु अलैका अब्दुल्ला अब्दुल्ला मां हुसैन इब्न अली जो सलाम हुजे। वअलैका सलाम या हुसैन इब्न अली ऐ ज़हरा जा लाल तोते बि मुंहिंजो सलाम हुजे। कीअं चढ़ थियो? शबीर मौला फरमाए तो अब्दुल्ला ज़ैनब जे सफ़र जी इजाज़त वठण आयो आहियां। मुंहिंजी भेण खे सफ़र जी इजाज़त ॾे। अब्दुल्ला चए थो पियो हुसैन मुंहिंजी बि हिकिड़ी शर्त आहे। ज़हरा जो लाल फरमाए थो उन टाइम में घुरण शुरू कयो थी जॾहिं हुसैन ते गुरबत जो वक़्तु अची वियो आहे। अब्दुल्ला छा घुरजई घुर मां हुसैन ॾियण लाइ तयार आहे। अब्दुल्ला चए थो पियो हुसैन वाइदो कर अॼु जीअं गॾिजी ज़ैनब खे वठण आया हो। जुमिलो इहो आहे सम्झी वई मौत ते रोईंदे ज़ैनब खे गॾिजी वठण आयो वाइदो कयो वञ ईअं गॾिजी करे ज़ैनब खे मुंहिंजे घर छॾे वेंदे। अब्दुल्ला जा लफ़्ज़ ख़तम न थिया या ज़हरा जो लाल फरमाए थो पियो अकबर ओरे आओ कासिम ओरे आओ न मोहम्मद ओरे आओ ओ अलमन वारा गाज़ी ओरे आओ। बनी हाशिम जे जवाननि खे हुसैन मौला घुरायो न सॾायई सजाद खे न सॾायई। अब्दुल्ला चए थो पियो मौला सभिनी खे घुरायई सजाद खे छो न घुरायई? ज़हरा जो लाल फरमाए थो अब्दुल्ला तो हाणे जे चयो हो हुसैन जीअं अॼु गॾिजी ज़ैनब खे वठण आया हो मुंहिंजी ज़ैनब खे ईअं गॾु थी छॾे वञिजो। ज़हरा जो लाल फरमाए थो अब्दुल्ला असां सभु करबला में कुसजी वेंदासीं। ज़ैनब जाने त सजाद जाने ओ मुंहिंजी भेण शाम ताईं सजा अल्लाह लानतुल्लाह अलैहि।